नासिर हेडलाइंस हवाले छवाक़िया नासी जाती वेझो भारतीय बॉर्डर सिक्योरिटी फोर्स पारां मछी जो शिकार कंदड़ पाकिस्तानी माण्हुनि ते काकवी आहे। अरबी समुंड जे हिरामी डोर वटि भारतीय फोर्सिस पारां मछी जो शिकार कंदड़ माण्हुनि ते काकवी आहे। भारतीय बॉर्डर सिक्योरिटी पारां का करे हिकु माण्हू ऐं 5 नंढा हुड़ा पकड़े खणी वई। 10 माण्हुनि समेत समुंड में टपो ॾिनो। ख़बर सां जाती मां शेयर कई पिया। जाती वेझो भारतीय बॉर्डर सिक्योरिटी फोर्स पारां मछी जो शिकार कंदड़ पाकिस्तानी माण्हुनि ते काकवी आहे। भारतीय बॉर्डर सिक्योरिटी पारां का करे हिकु माण्हू ऐं 5 नंढा हुड़ा पकड़े खणी वई। 10 माण्हुनि समुंड में टपो ॾेई जान बचाई वरिती। फिशर फॉक फार्म मौसूब गिरफ़्तार कयल माण्हुनि में प्यार अली बला जो तालुक जाती ॻोठ 0 पॉइंट्स आहे। फिशर फॉक फार्म जे अखबारनि जो चवणु आहे त साॻई ॻोठ जा 15 मोहाड़ा अॻई भारतीय जेलनि में क़ैद काटी रहिया आहिनि। अखबार मौसूब भारत जी जेलनि में क़ैद काटींदड़नि जो तादाद 54 थी वियो आहे। ख़बर शेयर कई पिया। जाती वेझो भारतीय बॉर्डर सिक्योरिटी फोर्स पारां मछी जो शिकार कंदड़ पाकिस्तानी माण्हुनि ते काकवी आहे। अरबी समुंड जे भारतीय फोर्सिस पारां मछी जो शिकार कंदड़ माण्हुनि ते काकवी आहे। भारतीय बॉर्डर सिक्योरिटी पारां का करे हिकु माण्हू ऐं 5 नंढा हुड़ा पकड़े खणी वई। 10 माण्हुनि समुंड में टपो ॾेई जान बचाई वरिती आहे। फिशर फॉक फार्म मौसूब गिरफ़्तार कयल माण्हुनि में प्यार अली बला जो तालुक जाती ॻोठ 0 पॉइंट सां ॿुधाए पियो वञे। फिशर फॉक फार्म जे अखबारनि जो चवणु आहे त साॻी ॻोठ जा 15 मोहाड़ा अॻे भारतीय जेलनि में क़ैद काटी रहिया आहिनि। अखबार मौसूब भारत जी जेलनि में क़ैद काटींदड़नि जो तादाद 54 थी वियो आहे। जाती वेझो भारतीय बॉर्डर सिक्योरिटी फोर्स पारां मछी जो शिकार कंदड़ पाकिस्तानी माण्हुनि ते काकवी आहे। ख़बर शेयर कई पिया। भारतीय बॉर्डर सिक्योरिटी पारां का करे हिकु माण्हू ऐं 5 नंढा हुड़ा पकड़े खणी वई। 10 माण्हुनि समुंड में टपो ॾेई जान बचाई वरिती। फिशर फॉक फार्म मौसूब गिरफ़्तार कयल माण्हुनि में प्यार अली बला जो तालुक जाती ॻोठ 0 पॉइंट सां ॿुधाए पियो वञे। फिशर फॉक फार्म जे अखबारनि जो चवणु आहे त साॻई ॻोठ जा 15 मोहाड़ा अॻई भारतीय जेलनि में क़ैद काटी रहिया आहिनि। अखबार मौसूब भारत जी जेलनि में क़ैद काटींदड़नि जो तादाद 54 थी वियो।